अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नंगा ड्रामे में रोशन और सतालाड़ मजूर रेस बालाज खान के कैद में केतन किस्सनि ताईं हूंदो जहाँ रोशन के केरु आज़ादु कराईंदो रेस बालाज खान खां। इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिक नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नंगा ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु त रोशन और सतालाड़ मजू जेको आहे त रेस बालाज खान जे कैद में आहे। उनखां केरु आज़ादु कराईंदो रेस बालाज खान खां मां तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदो पियो हलां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेर दिल ऐं मल्हार जेको आहे त रेस बालाज खान जे कैद खाने ते हमिलो करे ऐं रोशन खे आज़ादु कराईंदा आहिनि। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान जे कैद में 60 किस्त ताईं रोशन हूंदो और सतालाड़ मजू। उनखां बाद में जेको आज़ादु कराईंदो शेर दिल ऐं मल्हार। उनखां बाद में जेको आहे त रोशन जेको आहे जहिड़ो कंदो रेस बालाज खान सां ऐं उनजी दुश्मनी शुरू थींदी रेस बालाज खान ऐं रोशन जी, जंहिंमें बालाज खान मारिजी थो वञे। दोस्तों उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।